वरी लगंदा मेला, वरी मचंदी मौज। अची रहियो आहे असांजो पंहिंजो सिंधियुनि जो नओं साल। असीं सजाईंदासीं झूलेलाल साईं जूं ज्योतियूं ऐं बहिराणा। त दोस्तो तयारु थी वञो, तव्हां सभिनी खे कुर्बायती कोठ। असीं मल्हाए रहिया आहियूं चेटीचंड जो मेलो। सॼे परिवार सां गॾु अचो, सिंधी दोस्तनि यारनि सां अचो ऐं मेले जी मौज वठो। हिन साल असांजे प्रोग्राम में धूम मचाईंदा विजय वाधवा, नेहा उदासी ऐं ऑर्केस्ट्रा पार्टी। 18 मार्च 2018 शाम जो 6 बजे किड पॉप स्कूल जेको आहे केवरा सर्किल ऐं एक्मे ओज़ान जे पासे में। एंट्रीअ जे लाइ पासिस ज़रूरी आहिनि जेके तव्हां ॾिनल लोकेशन तां कलेक्ट करे था सघो। उमेदु आहे त तव्हांखे बि हिन ॾींहं जो बेसब्री सां इंतज़ारु आहे। त विसारजो न 18 मार्च 2018 ठीक 6 बजे किड पॉप स्कूल थाणे में चेटीचंड जो मेलो। जय झूलेलाल।